सब खां पहिरीं तव्हांखे पहिरें सवाल जो जवाब ॾियां त ॿाहिरियां माण्हू मुसलत कया आहिनि। त इहा असांजी जॾहिं पुराणी यूसी हुई तॾहिं हाजी याकूब बचाणी बि हिते चेयरमैन रहियल आहे। हुन खां पोइ आबिद साहब 2002 वारी इलेक्शन में नाज़िम रहियो, पोइ उन खां पोइ तालके नाज़िम ते वियो ऐं हुन खां पोइ हींअर पोइ बल्दियाती इलेक्शन में आबिद साहब उते जो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आहे। ऐं बचाणी फैमिली हमेशह यूनियन काउंसिल जारकी मां हमेशह जेको आहे सो पंहिंजो उम्मीदवार बीहारींदी आहे। हिते हिननि जी पुराणियूं आबाई बनियूं आहिनि, उन्हनि जा उते अलाए केतिरा हारी नारी राज भाग सभु उन्हनि सां गॾु आहिनि, तॾहिं त हू इहा यूसी चूज़ कनि था। ॿी ॻाल्हि त जेके माण्हू इहे एतिरा त उथारिनि था, इहे उन ई स्कूल मां पढ़िया आहिनि जिते हाजी याकूब बचाणी जेका उते बनी ॾिनी, जेको यूनियन काउंसिल पाक सिंगार जे नाले सां हिकिड़ो वॾो ज़बरदस्त इदारो आहे, इन जी वॾी ख़िदमत कई ऐं इहा बनी हाजी याकूब बचाणी ॾिनी। ऐं आबिद बचाणी इन में इलाही बहितरीनु कमु कया, कंप्यूटर जी तालीम स्टार्ट कराई ऐं हिकिड़ो मॉडल स्कूल आहे जेको बचाणी फैमिली जे तरफ़ां उते हलंदड़ आहे। हर टाइम उते उन्हनि खे उहे सपोर्ट कंदा रहंदा आहिनि। ऐं अॼु जेको हीअ ॻाल्हाइनि पिया जेके बि माण्हू आहिनि राजूनी इताद वारा बि इन साॻे ई स्कूल मां पढ़िया आहिनि। अदा वोट जेको दाख़िल आहे, पोएं दफ़े असां RO ऑफिस में हिननि खे चैलेंज कयो, वोटर लिस्ट उते शो थी, जेका मौजूदा वोटर लिस्ट आहे उनमें हुनजो न मौजूदु आहे। जेकॾहिं इहो हुजे हा त इन ऑब्जेक्शन ते असांजो फॉर्म रद्द थी वञे हा। ऐं जेको आहे सो मेरिट ते फ़ैसिलो थियो आहे। बाक़ी ही जेको आहे सो ज़ाती अटैक था कनि बचाणी फैमिली ते, त ही का फैक्ट्री आहे यासिर साहब जी वाइफ जी, उहा बाक़ाइदे डिक्लेयर आहे। ही सैर फैब्रिक्स जेको आहे सो ऑलरेडी असां डिक्लेयर कयो आहे, फार्म में मौजूदु आहे। हिननि सही माने सां फार्म खे स्टडी न कयो। बाबा राज में बचाणी फैमिली त हर दफ़े बीहे थी, पोइ दफ़े आबिद साहब हो, हिन दफ़े यासिर आफ्ताब आहे नौजवान असांजो उम्मीदवार आहे। बाक़ी चेयरमैनी ते मूंखे टिकट ॾिनी अथनि ऐं असां वाइस चेयरमैनी आरीसरनि खे ॾिनी आहे। काउंसलर असांजो हिकिड़ो जिसकाणी आहे, ॿियो असां हिकिड़ो बोज़दार काउंसलर आहे। हुन खां पोइ असांजो वार्ड नंबर जेको 2 आहे उते असां सोलंगी आहे, वार्ड नंबर 1 ते असांजो दाऊदाणी आहे। ख़ासि करे असांजी उते बिरादरी आहे, उन्हनि खे असां मख़सूस सीट ॾिनी आहे। ऐं अञा असां वटि 3 काउंटर में ॿियूं मख़सूस सीटूं आहिनि जेके असां अॻियां हली विराईंदासीं। ऐं असां भला छा कंबर शहदाद कोट मां आया आहियूं छा? असां बि उते राजन जा आहियूं, उते ई जा आवामी माण्हू आहियूं। पोएं दफ़े बि असां खटे आया आहियूं 1900 जी लीड ते। ऐं हीअ जेको आहे सो भॼण था चाहिनि इलेक्शन खां, इन जे करे ही कोर्ट विया आहिनि। जेकॾहिं हिननि जी मज़बूत पोज़ीशन आहे त ही हलनि ग्राउंड में असां सां मुक़ाबिलो कनि। ऐं आउं त पहिरीं ॻाल्हि त हिननि खे मुबारकबाद पेश थो करियां त हिननि जा फार्म बहाल थिया आहिनि। हलो ग्राउंड में माण्हुनि वटि हलूं असां, ऐं इहो फ़ैसिलो असां यूनियन काउंसिल जारकी जी आवाम खे ॾियूं। त यूनियन काउंसिल जारकी जी आवाम करे ॾिसूं 24 जुलाई ते यूनियन काउंसिल जारकी जी आवाम कंहिंखे कामयाबु थी करे। बाक़ी जेको ही भॼण था चाहिनि इलेक्शन मां, असां हिन भॼण न ॾींदासीं ऐं हिननि जो भरपूर मुक़ाबिलो कंदासीं। इहा सीट उते जी आहे त बचाणी साहिब वारनि जा 2000 वोट आहिनि। इहा ॻाल्हि कंहिंखे लिकियल कोन्हे को, उन्हनि जा हारी नारी आहिनि, अक़लियत जा वोट आहिनि, उते जा राजन जा वोट आहिनि। ऐं त पोएं दफ़े चेयरमैन रहियो आहियां, इन जे करे मूंखे तजुर्बो आहे। बचाणी साहिब वारनि उहे छा उहे 2000 वोट उहे तव्हां कंसीडर नथा करियो, उहे करियो। उनखां पोइ वॾी बिरादरी दाऊदाणी बिरादरी आहे, 80% दाऊदाणी असां उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं बोज़दार असां सां गॾु आहिनि, ऐं आरीसर असां सां गॾु आहिनि, सोलंगी असां सां गॾु आहिनि, मरी असां सां गॾु आहिनि, हुनखां पोइ ख़ासकेली असां सां गॾु आहिनि, ऐं ॿियो अक़लियत बिरादरी असां सां गॾु आहे। ॿियूं भले बिरादरियूं नंढियूं वॾियूं असां सां सभु गॾु आहिनि। देह सुत्यारी देह जारकी में जेकॾहिं ही चवनि था त असां सां गॾु आहिनि त पोइ भॼन छो था असां खां? 24 जुलाई ते इंशाअल्लाह ताला फ़ैसिलो ईंदो ऐं पूरी यूनियन काउंसिल जारकी में असां मेजॉरिटी सां खटींदासीं ऐं 4 पोलिंगूं खटींदासीं। अदा राज कीअं गॾु आहे? हिननि जेको फ़ैसिलो कयो आहे, जेका ज़िले काउंसिल जी जेका हिननि सीट विराई आहे, इहा कीअं विराई आहे? इन्हनि ईअं विराई आहे त बाबा जेको ख़र्चु वधीक कंदो उनखे असां डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट ॾींदासीं। इरशाद असांजो भाउ आहे, उहो वधीक ख़र्चु पियो करे, इन करे हुन खईं आहे। जेकॾहिं राज गॾु हुजनि हा, जे राज फ़ैसिलो कंदा त इहा सीट त हिननि खे मिलणी न हुई। इहा त हिननि नानी वेड़ो कयो आहे। मूं पोएं दफ़े बि इंटरव्यू ॾिनो, उन में मूं ईअं चयो ही कहिड़नि कीअं तक़सीम कई अथनि। चलो हिननि खे लॻे थो त जेकॾहिं पीपल्स पार्टी तक़सीम सही न आहे कई, पीपल्स पार्टी ज़्यादती कई आहे, ग़लति उम्मीदवार बीहारिया आहिनि, त हिननि कहिड़ा सही उम्मीदवार बीहारिया आहिनि? तव्हां ॾिसो घटि में घटि मेजॉरिटी आहे जिसकाणी बिरादरी जी, उनखे तव्हां हिननि कीअं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट ॾिनी? ऐं हुन खां पोइ चेयरमैनी वाइस चेयरमैनी, जेकॾहिं असांजो जेको सरवाण आहे हिननि जो राजूनी इताद जो, हुनखे चवंदसि त हू घटि में घटि जेका सभ खां वॾी बिरादरी हुई उनखे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट ॾे हा। चेयरमैनी जेको आहे बोज़दारनि खे ॾे हा। ही पाण घटि में घटि वाइस चेयरमैनी रखे हा, ही पंहिंजे भाउ खे वाइस चेयरमैनी ॾियारे हा। इन जे करे त पोइ असांखे लॻे हा त बाक़ाइदे हिकिड़ो राजूनी इताद आहे ऐं हिन सभ खां पहिरीं त हिन पंहिंजे घर में वॾी सीट आंदी आहे। छाजो राजूनी इताद आहे? तव्हां ॿुधायो। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ग़लति आहे त तव्हां हुनखे चैलेंज करे सघो था।
उते सिलाई मशीनूं विरायूंसीं, सोलर विरायासीं, नलका विरायासीं ऐं हुन खां पोइ CC ब्लॉक्स असां ॾिनियूंसीं। असां वटि जा त 2 मेंबर हुआ डिस्ट्रिक्ट काउंसिल ते, असांजो आबिद यूसुफ बचाणी हो, उन CC ब्लॉक ॾिनी, ऐं ॿियो असांजो ग़ुलाम मोहम्मद बागी जेको मेंबर हो उन बि उते ॾिनी। असांजो हर ॻोठ में कमु थियल आहे ऐं उहे कम ज़ाहिर आहिनि, कंहिंखां लिकनि थोरी था। ऐं रोड रस्ता असां ठाराया आहिनि, हींअर बि हलंदड़ कम आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला केॾी महिल जो आउं NN वारनि खे दावत ॾींदुसि त केॾी महिल जो असां सां गॾिजी हलनि, असां उते बीह करे ॾेखारींदासीं त असांजा कहिड़ा कहिड़ा कम थियल आहिनि। तव्हां उन खे ख़ुशामदीद चऊं था, इहो हिकिड़ो हेल्दी कॉम्पिटिशन आहे, इहो थियणु खपे। असां बि तयारु आहियूं हिन जो मुक़ाबिलो करण जे लाइ। पर हीअ भॼन छो था, चोर दरवाज़े सां इहे अचणु था चाहिनि। अॼु वरी कोर्ट विया आहिनि, जेकॾहिं हिननि जूं तयारियूं मुकमल आहिनि, यूनियन काउंसिल जारकी जी आवाम हिननि सां गॾु आहे, त पोइ भॼन छो था, पोइ कोर्टनि जे थ्रू छो था असांजो फॉर्म रिजेक्ट कराइण था चाहिनि। हा, असां मेरिट ते फ़ैसिलो थियो आहे, हीअ हलनि असां सां गॾु इलेक्शन में। इंशाअल्लाह ताला हिननि खे ख़बर पइजी वेंदी, ज़मानत ज़ब्त थींदी ऐं तव्हां ॾिसंदो त इंशाअल्लाह ताला इरशाद जिसकाणी राजूनी ताज जो सरवाण पंहिंजी घर जी पोलिंग हिन दफ़े हारींदो। UC जी आवाम जो आउं शुक्रगुज़ार आहियां, जे हिननि असांखे पहिरें ॾींहं ते जॾहिं असां फॉर्म भराइण वियासीं, हुननि असांखे ज़बरदस्त मोट ॾिनी। ऐं आउं पंहिंजे वर्करनि जो, ज़ालनि जो, यूनियन काउंसिल जे मोज़िज़ीन जो आउं शुक्रगुज़ार आहियां, जिन्हनि असांखे एॾी ज़बरदस्त मोट ॾिनी आहे। ऐं इंशाअल्लाह ताला हिन दफ़े असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार यंग आहे, पहिरीं बि बचाणी फैमिली ख़िदमत कई आहे। हिन दफ़े यूनियन काउंसिल जारकी जी आवाम असांखे वोट ॾिनी ऐं इंशाअल्लाह असां ज़बरदस्त मेजॉरिटी सां खटे आयासीं, त वरी ख़िदमत कंदासीं। अदा वाइस चेयरमैन जेको असां सां गॾु पहिरीं रहियो, असलम जिसकाणी साहिबु, ॾाढो ज़बरदस्त माण्हू हो ऐं हींअर बि उहो असां सां गॾु आहे। ऐं उते असां हिकिड़ी जनरल काउंसिल जी सीट बि उन्हनि खे ॾिनी आहे। ऐं असल में हिन त इरशाद पंहिंजो राज फिटाए छॾियो आहे। जेकॾहिं हीअ सभु पाण में गॾु हुजनि हा त असां वाइस चेयरमैन वरी उन्हनि खे ॾियूं आहे। हिन पंहिंजे राज खे टोड़े छॾियो आहे। हीअ त उते डिक्टेटर आहे, चए थो जेको मूंसां गॾु कोन्हे उन खे आउं राज मां कढी छॾींदुसि। हीअ त डिक्टेटर आहे। हीअ असांजी यूनियन काउंसिल जो इमरान खान आहे। इंशाअल्लाह ताला हिन खे शिकस्त ॾींदासीं ऐं 25 जुलाई ते जेको रिज़ल्ट ईंदो हिननि खे ख़बर पवंदी त हिन जी ज़मानत ज़ब्त थींदी ऐं हिननि खे भॼण जो मौक़ो कोन ॾींदासीं। ऐं हिननि खे गुज़ारिश कंदसि त अचनि ऐं हलूं इलेक्शन में ऐं यूनियन काउंसिल जारकी जी आवाम खे मौक़ो ॾियूं त उहे इहो फ़ैसिलो कनि। कोटनि वोटनि ते छो था वञनि, जॾहिं हिननि जी पोज़ीशन मज़बूत आहे त भॼन छो था असांखां।